खैरपुर मां खे ख़बर ॾींदा आहियूं। अब्दुल रज़ाक शर जी रिपोर्ट मुताबिक़ हिंगोर जा भरिसां भूलाणी सहता लॻे ॻोठु धागाणो जतोई जे रहवासियुनि निसार अहमद ऐं सदोरो जतोई पंहिंजे घर वारियुनि रुबीना हाजरा ऐं सालियुनि राज़ुल ऐं शानुल ख़ातुन सां गॾिजी सिटी प्रेस क्लब हिंगोर जा पहुची सहाफ़िन अॻियां दाहींदे चयो त असांजे ॻोठ ऐं यूनियन काउंसिल समी जो काउंसलर रिटायर्ड सिपाही मुमताज़ जतोई असांजे पीउ जे 1 एकड़ ज़मीन ते हथियारबंद घुराए कब्ज़ो करायो अथसि। उन्हनि वधीक चयो त मुमताज़ जतोई असांजे मर्दनि ऐं मासूम ॿारनि खे अगवा ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾेई कूड़ा केस दाख़िल करे हिरासमेंट कयो अथसि। औरतुनि वधीक सहाफ़िन खे ॿुधायो त असांजे वालिद जी 20 जरेब ज़मीन 9 भेनरुनि ऐं 3 भाइरनि में विरायल आहे, जंहिंमां 1 एकड़ जा मुमताज़ जतोई करप्टे कामरनि खे रिश्वत ॾेई जाली खातो ठाराए असांजी ज़मीन ते हथियारबंद विहारे कब्ज़ो कयो अथसि। उन्हनि चयो त असां IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खे अपील था कयूं त कब्ज़ागीर मथां केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कहिड़ो ॻोठु आहे अवांजो? धिंगारो खन जतोई ये कहते बुलानी सता नहीं कोड़े बरसा जी छा मसलो ता इते प्रेस क्लब ते आयो असा बनी ये करे आयो तो जालिम मनवा कुट चंगवा जो काउंसलर दिन मरा है जो नालो मनता जतोया आई कुट धणी बेजो आ हवा के बाहरन जे तरफा पी जे तरफा जो एकड़ मिलेला। अच्छा बाहर सना बदल अच्छा हिन कब्जो कयो ॿियो छा कंदो आहे कुछ जो नहीं मरियो इन खां पूरा ताणी पैसा ठाहिण मस्जिद में पूरी निमाज़ हाफ़िज़ न कुझु बस जंहिं तरह तो उनके गार कुरान शरीफ ख़ैर थर तव्हांखे हक़ ॾियां थो एकड़ पंहिंजो कुरान फ्री आहे। हाणे अवां जी कंहिंखां अपील आहे अवां सां इंसाफ़ थिए DIG सां SP साहब सां ऐं तंहिंखे चवां हिन सां IG सिंध सां असांजी अपील आहे त महिरबानी करे